अस्सलाम वालेकुम हक मौजूद GSN जी लतीफ़ात पारां हफ़्तेवार सिलसिलो लोचीन से लहन साण करे तव्हांजो पंहिंजो लतीफ़ी साथी मेहराब लतीफ़ी हाज़ुर आहे। दोस्तों, लोचीन से लहन में सभ खां पहिरियां ईंदड़ हफ़्ते जो लफ़्ज़ ॾींदासीं। ईंदड़ हफ़्ते जो लफ़्ज़ आहे औकर। अलफ़ ते ज़बर, वाव ते जज़म, काफ़ ते ज़बर, रे ते पेश। औकर शाह जो रिसालो मां ही लफ़्ज़ ॻोल्हे सिलसिले में जवाब मोकिलण लाइ उन लफ़्ज़ वारो बैत या वाई मोकिलण सां गॾु उन लफ़्ज़ जी तफ़सीली माना लिखणु लाज़मी आहे। वधीक तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां सॼे बैत जी सिटवार सम्झाणी ऐं तफ़सीली तशरीह बि लिखी सघो था। जवाब ॾियण जो तरीक़ेकार कुझु हिन तरह आहे त तव्हां पंहिंजा जवाब टेक्स्ट मैसेजिस जे ज़रिए, व्हाट्सअप मैसेजिस जे ज़रिए, मैसेंजर मैसेजिस जे ज़रिए या तव्हां पंहिंजा जवाब व्हाट्सअप वॉइस मैसेजिस जे ज़रिए या कॉल करे बि ॾेई सघो था। दोस्तों, अॼु जे सवाल जो जवाब इंशाअल्लाह 3 अप्रैल 2022 आचर जे ॾींहुं पोस्ट कयो वेंदो। हाणे ईंदासीं गुज़िरियल हफ़्ते जी लफ़्ज़ तरफ़। गुज़िरियल हफ़्ते असांजो लफ़्ज़ हो गरत। गाफ़ ते ज़बर, रे ते ज़बर, थे ते पेश, गरत। काफ़ी दोस्तनि इन लफ़्ज़ जी माना सां गॾोगॾु उन सां मनसूब बैत मोकिलिया आहिनि। गरत सां मनसूब ॿ बैत असांखे मिलिया आहिनि। पहिरियां ॿई बैत पढ़ंदासीं। सुर कल्याण जो बैत आहे त साओ मोह सूंह गई सिकण इहो शरत। साओ मोह सूंह गई सिकण इहो शरत। नकी गोॾ गरत मथां सिर सौदा करे। ॿियो बैत सुर हुसैनी जो आहे। कनी कनी माण्हू में गूंदर वॾी वथ। कनी कनी माण्हू में गूंदर वॾी वथ। ॿधी गोॾ गरत साटो कजे सूर जो। दोस्तों, गरत मां मुराद आहे नाणो या पैसो। या वरी जेका गंढ हुजे। गोॾ गरत माना गोॾ जे पलांद में जेका गंढड़ी ॿधंदा आहिनि। अॻे दौर में माण्हू गोॾूं ॿधंदा हुआ त उन गोॾ जी कुंड में चुंड में का हड़ ॿधंदा हुआ पैसनि जी। उनखे चइबो गोॾ गरत। गोॾ जी पलांद में जेको नाणो ॿधो वेंदो हो उनखे गोॾ गरत चयो वेंदो हो। काफ़ी दोस्तनि हिन सिलसिले में सही जवाब ॾिना आहिनि। सभिनी दोस्तनि जा लख थोरा किरोड़े कुर्ब। उमेद त सिखण ऐं सेखारण वारो ही सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो। अचो त शाह साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतुनि खे पढ़ूं, परखूं, परोड़ियूं ऐं उन ते अमल कंदे पंहिंजे समाज में कुझु बहितरी आणियूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।